घोटकी का खबर शामिल करण हलों तो घोटकी में पीटीएलएफ के जिले सदर जफरुल्ला लाखो के कत्ल के खिलाफ पीटीएलएफ अगवानन जो पीटीएलएफ ऑफिस का प्रेस क्लब घोटकी ताईं एहतजाज रैली कढी सख्त नारेबाजी कई वई। पीटीएलएफ के अगवान मीर हसन महर, सईद अहमद चाचर, अरशद लखन, डॉक्टर महताब सुमरो, रईस अब्दुल गनी लगारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त लाड़काणो खां सखर ईंदे मथे जी वटि धाड़ेलनि जी फायरिंग में शहीद थियल ज़िले सदर पीटीएलएफ जफरुल्ला लाखो के बेदर्दी से कत्ल करण खिलाफ एहतजाज कियो वियो आहे। मुज़ाहिरीन चयो त वक़्तु हुकूमत का मुतालबो कयूं था त 3 ॾींहनि में जफरुल्ला लाखो जा कातिल पकड़े कानून मूजिब सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। अॼु खां 15 ॾींहं ताईं घोटकी ज़िले में सोग ऐं 3 ॾींहं ताईं तालीमी इदारनि खे बंदि कयो वेंदो। मुज़ाहिरीन आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, एसएसपी शिकारपुर के 72 कलाकनि जो चिता ॾींदे चयो त शहीद जफरुल्ला लाखो जा कातिल गिरफ़्तार कया वञनि, न त ॿी सूरत में लाड़काणो डिवीज़न ऐं शिकारपुर ज़िले खे मुकमल तौर बंदि कयो वेंदो, जेको शहीद जफरुल्ला लाखो जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं जारी रहंदो।